सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो। असांजे प्यारे प्यारे हाज़रीन के प्यारे प्यारे नाज़रीन के मुझे तरफा मुझी टीम जे तरफा ए केटीएन जे तरफा अस्सलामु अलैकुम। आज क्यों नहीं नाचेंगे भाई, आज छो न नचंदा से। सभिन के दिल जी गहराइन सां जश्न आज़ादी मुबारक। माशाअल्लाह सां सब वेल ड्रेस्ड थी आया आहिनि ऐं जश्न आज़ादी जी ॻाल्हि कजे त जॾहिं 14 अगस्त क़रीब ईंदी आहे त असांजी एक्साइटमेंट वधंदी वेंदी आहे ऐं असां जेको आहे त पंहिंजे घरनि खे सजाईंदा आहियूं, हा न। अगरि मां पंहिंजे बचपन जी ॻाल्हि कयां त असां पंहिंजे बचपन में झंडियूं बि हणंदा हुआसीं, उन खां अलावा प्रिपरेशन्स कंदा हुआसीं, स्कूल में वञी पार्टिसिपेट कंदा हुआसीं ऐं वॾा वॾा बलून्स हूंदा हुआ उन्हनि खे असां आसमान में उॾाईंदा हुआसीं। ऐं उन खां अलावा असांखे हर साल चयो वेंदो हुयो त हिकिड़ो हेलीकॉप्टर ईंदो आहे, उन हेलीकॉप्टर मां झंडियूं हेठि थींदियूं आहिनि, पर मां कॾहिं बि कोन ॾिठो, लेट उथंदुमि इन जे करे। पर अॼु जे दौर में 14 अगस्त के हिसाब से भाई बहुत डिफरेंट चीजें मिलती हैं, नई नई चीजें आ गई है अब तो। वो मैं ऑडियंस से पूछूंगा कि आजकल मार्केट में से क्या क्या मिलता है 14 अगस्त के हिसाब से। जी जी केर ॿुधाईंदो मूंखे? माइक खणी ईंदा, जल्दी सां माइक खणी ईंदा। असां पंहिंजी ऑडियंस खां पुछंदासीं। आदि हथ मथे कयो आहे, आदि ॾे माइक खणी वेंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा पहिरियों त जश्न आज़ादी मुबारक तव्हांखे। खैर मुबारक अव्हांखे बि। खैर मुबारक। जी तव्हां छा तयारियूं कयूं आहिनि 14 अगस्त जे लाइ? असां बि हर शइ कयो आहे, ईअं ई घर में झंडियूं अॼु जे लाइ कहिड़ी कहिड़ी तयारियूं तव्हां कयूं? अॼु जे लाइ इहे ई आहे, हिते आया आहियूं, हिते घर सिंगारे आया आहियो, झंडनि सां डेकोरेट कयो आहे घर खे? जी जीअं असां पंहिंजे सेट खे ख़ूबसूरत सजायो आहे। जी असां हणंदा आहियूं झंडियूं बि, हाणे त इलाही तरक़ी थी वई आहे, एल्फी सां बिल्कुलु 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 अटे सां। बिल्कुलु 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 थैंक यू त असां हिन साइड बि हलंदासीं ऐं हिन साइड बि ऑडियंस सां थोरो मुखातिब थींदासीं। अच्छा हुन साइड मां नोट कयो आहे त काफ़ी वेल ड्रेस्ड आया आहिनि, पर हिन साइड मूंखे सावा कपिड़ा घटि था लॻनि। छो तव्हांखे घटि ख़ुशी आहे छा भला? ठीक है, तो आज मिली करे जश्न आज़ादी जे ॾींहं खे पुरजोश तरीक़े सां सेलिब्रेट कंदासीं। ऐं उन खां पहिरियां बल्कि पंहिंजे सेगमेंट्स खां पहिरियां असांजा सेगमेंट्स बि इन ई हवाले सां आहिनि, अॼु जे ॾींहं जे हिसाब सां आहिनि, जश्न आज़ादी जे ॾींहं जे हिसाब सां आहिनि। उन सां गॾोगॾु मां हिकिड़ी पॉइंट डेफिनेटली एड कंदो हलां। असां ही ॾींहं त सेलिब्रेट कयूं था, पर मेन जेको मक़सदु आहे असांजी नेशन जो त असांखे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइणो आहे। छो जो अगर असां लिखंदासीं पढ़ंदासीं त पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदासीं। असांखे दुनिया खे ॾेखारिणो आहे त ॿियनि नेशन्स खां असां घटि न आहियूं। त जेके बि पेरेंट्स हिन टाइम असांखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे चवंदुमि त पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु पढ़ायो, लिखायो, पढ़ायो, पंहिंजे मुल्क खे रोशन करिणो आहे, नालो रोशन करिणो आहे। त हाणे असां सॉन्ग जी तरफ़ वधंदासीं, छो जो सेगमेंट खां पहिरियां सॉन्ग ज़रूरी हूंदो आहे। छो जो 14 अगस्त हुजे ऐं मिली नगमो न हुजे, इहो कीअं थो थी सघे? त तव्हांजी ताड़ियुनि सां असां मिली नगमो स्टार्ट कंदासीं ऐं उन खां पोइ मिली नगमनि जी कॉम्पिटिशन कंदासीं। आप भी यहाँ आएंगे और मुकाबलो होगा मिली नगमों का। उन खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, जल्दी सां राशिद माइक खणी ईंदा, आपकी क्लैपिंग के साथ स्टार्ट करेंगे दिल दिल पाकिस्तान। हेलो 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 हेलो, हाथ ऊपर करके हाथ
रोशनी चलता रहे ये कारवां पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान सब इंदा हाथ मथे हाथ ऊपर करके आज की दिन तालियां बजाएंगे जश्न आजादी मुबारक टू एवरीवन मिलते हैं तो प्यार का चेहरा बनता है चेहरा बनता है एक लड़ी में पिरोए तो फिर चेहरा बनता है चेहरा बनता है दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल दिल तो भाई बच्चों हाथ ऊपर करके झंडे लहराने हैं वेरी गुड ओ भाई व्हाट एन ऑडियंस टुडे सबको जी जान से प्यारा लगता है प्यारा लगता है हमको भी अपने हर अरमान से प्यारा लगता है प्यारा लगता है दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल दिल ओके जी दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान वी आर प्राउड टू बी अ पाकिस्तानी हमने तो अपनी ड्यूटी दे दी अब किस किस को देनी है ड्यूटी और कौन कौन आएगा और यहाँ पे आगे मिली नगमे गाएगा जरा हाथ तो ऊपर कीजिएगा मेरी प्यारी प्यारी ऑडियंस केर केर प्यार जो इजहार कंदो पंहिंजे वतन सां ब्लैक रोज जे ताउन सां असांजो ही मिली नगमे जो सेगमेंट थी रहो आहे कलर सेफ क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ जी बिल्कुल उन खां पहिरियां जेसि ताईं थोड़ी तैयारी करे वठो सोचे वठो छा छा चवणो आहे ऐं उन खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा वञूं त अॼु जे असां जे सेगमेंट में असां सां ताउन कयो आहे Annex Home Appliances क्वालिटी प्रोडक्ट उन सां गॾोगॾु तिबस्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम सां गॾु आहे ब्लैक रोज कलर सेफ क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ पांडा केमिकल सफाई और खुशबू साथ साथ मिसवा ब्यूटी क्रीम एंड हेयर ऑयल खूबसूरती की तरफ एक और कदम और सां गॾोगॾु SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स ताज स्पाइसेस जायका कुदरत का सलीका आपका मसाला ताज का रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल और सां गॾोगॾु सां सां आहे दिलशिया परफ्यूम बाय मेजोरा ऑफ लंडन फॉर अ मोर ब्यूटीफुल यू मिड टाउन ख्वाब नहीं हकीकत मिड टाउन सुपर लग्जरी अपार्टमेंट एंड शॉपिंग मॉल मेन एमेजिना रोड कराची पहले से आबाद प्रोजेक्ट में 4 और 5 कमरों के तैयार अपार्टमेंट्स मार्केट की मौजूदा कीमत से 60% कम फौरी अदायगी फौरी कब्जा ख्वाब नहीं हकीकत मिड टाउन सुपर लग्जरी अपार्टमेंट सां गॾोगॾु असां सां आहे गोल्डन फूड्स हम तुम चॉकलेट पान मसाला फूड बस्ती मुगलिया निम्को थोड़ा सा नमकीन हो जाए क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ असां सां गॾु आहे माया ग्लो सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया और सां गॾोगॾु बटर एंड ब्रेड बटर इज बेटर देन अदर्स ता हिकु दफ़ो असांजे तमामु स्पॉन्सर्स जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि जंहिंजा गिफ्ट थींदा तव्हां ॾे
सो हाणे असां कंटिन्यू कंदासीं पंहिंजे मिली नगमन जे सेगमेंट्स खे जेको आहे ब्लैक रोज जे ताबुन सां कलर सेफ क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ था। केर केर अचण चाहींदो असांजे हिन मिली नगमन जे सेगमेंट में? जी जरा हाथ ऊपर। मिली नगमों के सेगमेंट्स में कौन आना चाहेगा? जी नहीं, ये बहुत छोटा बच्चा है। वतन के गीत कौन गाएगा? मेरी बहन आप आइएगा। अचो मुझी बहन हिन साइड भी हलो जेस ताईं ही बहनी सोचे वठन। मिली नगमा गाइना आहिनि, इज़हार करणो आहे, प्यार जो इज़हार करनो है पेंजे वतन जे लाए। तमाम बई भावर अच्छी वनो, दोनों आ जाए जिन्होंने हाथ ऊपर किया है। और यहाँ बहनों से कौन आ रहा है? बहनों में से कौन आ रहा है? इन साइड जी। आज तो हिस्सा लेना पड़ेगा जी। अच्छा मुझी बहन आप भी आइएगा, मेरी बहन आइएगा। ब्लैक रोज से ताउन सा कलर सेफ क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ। यहाँ से कोई बहन आना चाहेंगी? यहाँ से कोई बहन आना चाहेंगी? ये छोटी बच्ची है बिल्कुल, अदरवाइज हम इन्हीं से कंटिन्यू करेंगे जी। जी ओके जी। तो 4 पार्टिसिपेंट्स असां गडाने। अच्छा शोभी भाई भी मदद तो करे। शोभी भाई आपको क्या जरूरत है? आपके बिना तो हम अधूरे होते हैं। आप यहाँ आ जाएंगे तो कीबोर्ड कौन बजाएगा? सो 4 पार्टिसिपेंट्स विद अस। भेणियों सां गड आहिनि, भावर सां गड आहिनि। ॾिसूं था त इन्हनि जो कहिड़ो तरीक़ो आहे इज़हार जो अच्छा गाएगा उन पे ही तालियां बजेंगी। कोई रिश्तेदारी नहीं चलेगी बाबा, जो अच्छा गाएगा उन्हीं पे तालियां। ओके ओके सो स्टार्ट कंदा से बिकॉज तव्हां सब आयो जजेस। लेडीज ऑलवेज फर्स्ट। सो हम आपसे स्टार्ट करेंगे। तव्हां अचो मुझी भेण त आगे अची वञो। माइक ॾींदा भेण खे। अस्सलाम वालेकुम। माइक क्लोज कंदा न थोड़ो। वालेकुम अस्सलाम। नालो मुझी भेण जो? सितारा। सितारा। सितारा माशाल्लाह। सितारा सा गए किथां आयो? सितारा कहाँ से आई है? सखर। सखर खां आयो? ओ जेको सखर वारी पुल ते हा मुझे शहर का है मुझी भेण सितारा। क्या बता रही है आज सितारा? माइक क्लोज कर जो। मिली नगमा। मिली नगमो जी मुझी भेण। मिट्टी के तावीज बना के कामोटन का माइक क्लोज। गले लगा के रखा दिल के साथ लगा के मेरे सारे काबू बस इतना के देना है। शुक्रिया पाकिस्तान पाकिस्तान शुक्रिया मुस्कुरा पाकिस्तान पाकिस्तान ओके शुक्रिया पाकिस्तान पाकिस्तान शुक्रिया मुस्कुरा पाकिस्तान पाकिस्तान मुस्कुरा। तो मेरे भाई आप आइएगा। ब्लैक रोज के तावन से आसान जो सेगमेंट है कलर सेफ क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो मुझे भाजो। रेहान। रेहान किथां आयो? रेहान कायदाबाद खां। कायदाबाद खां आयो। छा पिया ॿुधायो? कहिड़ो मिली नगमो पिया ॿुधायो? मिली नगमो इहो ई था ॿुधायूं, मिट्टी के तावीज़ बना के शुक्रिया पाकिस्तान। ओके जी। मिट्टी के तावीज़ बना के नाम वतन का गले लगा के हर मुश्किल से हाथ छुड़ा के तेरे सारे ख्वाब बचा के बस इतना कहने आए हैं शुक्रिया पाकिस्तान पाकिस्तान शुक्रिया मुस्कुरा पाकिस्तान पाकिस्तान मुस्कुरा शुक्रिया पाकिस्तान। ओके जी जबरदस्त शुक्रिया पाकिस्तान पाकिस्तान शुक्रिया। नेक्स्ट असांजी पार्टिसिपेंट मुझी भेण तव्हां बि ईंदा। ब्लैक रोज जे तावन सां असांजो सेगमेंट आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो मुझी भेण जो? आयशा। जी आयशा। आयशा। आयशा कहाँ से आई है? लांडी से। लांडी से आई है। क्या सुना रही है? दिल दिल पाकिस्तान। दिल दिल पाकिस्तान। जी मेरी बहन। दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान
पाकिस्तान, जान जान पाकिस्तान। आखिरी बार असां सां गॾु आहे तमामु बेचो ब्लैक रोज जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे कलर सेफ, क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो अदे जो? इज़हार अली। इज़हार अली। इज़हार अली अॼु इज़हार करण आयो आहे। जी सर। किथां आयो? असल में कंडियारे जाऊं हिते क़ायदाबाद रहंदा हूं। असल में कंडियारे जा, बाक़ी नकल में हितां जा? क़ायदाबाद। अच्छा, ओके जी। ॿुधायो पिया छा पिया ॿुधायो, कहिड़ो मिली नगमो पिया? मेरे वतन की अक़ीदत है। वाह वाह। मेरे वतन ये अक़ीदत और प्यार तुझ पे निसार कर दूं। मेरे वतन ये अक़ीदत और प्यार तुझ पे निसार कर दूं। मोहब्बतों के ये सिलसिले बेशुमार तुझ पे निसार कर दूं। मेरे वतन, मेरे वतन। वाह भाई, वेरी गुड मेरे भाई, ॾाढो सुठो। मेरे वतन ॾाढो सुठो ॻायो तव्हां, पर फ़ैसिलो कंदी असांजी ऑडियंस। ब्लैक रोज जे ताउन सां असांजो सेगमेंट थियो कलर सेफ, क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ। त जे ते वधीक ताड़ियूं वॼंदियूं उहो हूंदो अॼु जो असांजे हिन सेगमेंट जो विनर। सो असां स्टार्ट कंदासीं पंहिंजी हिन सखर वारी भेण सितारा खां। अचो मुंहिंजी भेण अॻियां। जिनको लगता है बहन ने अच्छा गाया, आपकी तालियां। ओके, मुंहिंजा भाउ तव्हां ईंदा। जंहिंखे लॻे थो भाउ सुठो ॻायो, ओके अदी तव्हां ईंदा। जिनको लगता है बहन ने अच्छा गाया, मेरे भाई आप आइएगा। और जिनको लगता है भाई ने अच्छा गाया, सो रिजल्ट क्लियर ही भा आहे इज़हार आज जो विनर। कांग्रेचुलेशंस मेरे भाई, तमाम ही चुका है आज के साथ है ना सेगमेंट जो विनर। आपके साथ कौन आया वैसे? तमाजी पूरी फैमिली आई है, सही? तमा सा गड विंदो ब्लैक रोज जो स्पेशल गिफ्ट, ठीक है। लेके जाइएगा, भाभी को ट्राई करवाइएगा। भाभी है या माई तो जवान है? हल ठीक है, भाभी ना तो अदी तो होंदी, अम्मा तो होंदी, कोई तो होंदो, उनके वनी ट्राई करा जो। थैंक यू वेरी मच मुदा भा इज़हार सुठो इज़हार कयो। इन सां गॾो गॾु असांजो ही सेगमेंट पहुचे तो पंहिंजी पुॼाणीअ ते। ऐं इन सां गॾो गॾु असां वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट जी तरफ। हाँ ऐसे करें, चले भाई। ऊपर से जो है मुझे कहा गया है कि फिलहाल थोड़े गिफ्ट डिस्ट्रीब्यूट करें ऑडियंस को, क्या कहते हैं? चलें जी, कुछ गिफ्ट असां डिस्ट्रीब्यूट कंदासीं। नेक्स्ट सेगमेंट ते ईंदासीं। ताज स्पाइसेस जा असां वटि ही हैम्पर्स आहिनि, जायका कुदरत का सलीका आपका मसाला ताज का, सब अपनी अपनी जगह पे। ताज स्पाइसेस जा ही हैम्पर्स तव्हां सां गॾु वेंदा। ताज स्पाइसेस, जायका कुदरत का सलीका आपका मसाला ताज का। मुझे भेण ही तव्हांजे लाइ ऊपर बैंक को दीजिएगा। ही असां सां गॾु आहे गोल्डन निम्को जा असां वटि स्पेशल गिफ्ट आहिनि। ही भी ॾींदा असांजी ऑडियंस पे। हम तुम चॉकलेट पान मसाला भेण ही तव्हां सां गॾु वेंदो। ही वेंदो तव्हां सां गॾु। और भी लेके आइएगा। ही माया कॉस्मेटिक्स जा गिफ्ट आहिनि। माया कॉस्मेटिक्स, द सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। माया कॉस्मेटिक्स, माया माया। एक मिनट ये कन्न में लगाओ ना, वरना कुछ सुनने में नहीं आता। अच्छा ये था तमाम समय तो माया कॉस्मेटिक्स, माया माया सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। चले जी साइड भी चलते हैं। ही निस्वा जा सां गडाइन गिफ्ट। निस्वा इंटरनेशनल खूबसूरती की तरफ एक और कदम। निस्वा इंटरनेशनल खूबसूरती की तरफ एक और कदम। निस्वा इनको निस्वा इंटरनेशनल मोगलिया जा सावट गिफ्ट आहिनि। ओ भाई अपनी अपनी जगह जश्न आजादी मुबारक। बच्चों को भी बड़ों को भी आज खुशी जे मौके ते KTN वनडे रहियो आहे तव्हां सां। मज़ीद खुशियूं, जश्न आजादी मुबारक। मोगलिया जा गिफ्ट वेंदा तव्हां सां।
आ जाए जी, आ जाए। नेक्स्ट सेगमेंट की तरफ हम बढ़ेंगे। आई नेक्स्ट सेगमेंट असांजो एनी गेसेस। नेक्स्ट सेगमेंट भाई, खुशी के मौके पे अगर केक ना हो तो खुशी कैसी, और खाओ खट्टों में केक कौन कौन खाएगा, तो ऐसा कौन खाएगा और जीतेगा, वो भी डिलिशिया की एलईडी टीवी। तो असां वटि एलईडी टीवी आहे डिलिशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंडन फॉर अ मोर ब्यूटीफुल यू। त ही अची वई आहे एलईडी टीवी। असांखे तगड़ियूं पहलवान भेणियूं घुर्जनि। 1 मिंट तव्हांखे ॾींदासीं, 1 मिंट जे अंदरि केक पूरो करणो आहे। अच्छा, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, हथ सां न खाइणो आहे, हथ पोइते हथ सां। तव्हांखे ख़बर आहे न, अचो मुंहिंजी भेण, ही कुझु करे ॾेखारींदी। अच्छा, तव्हां सां गॾु जेको पार्टनर ईंदो हिकिड़ो, पंहिंजे पार्टनर खे वठी अचो, कोई बि गॾु हुजे तव्हां सां, का अधी हुजे अधो हुजे, कोई बि हुजे, वठी अचो गॾु पाण सां। हिकु भेण सां हेॾां सिलेक्ट कंदासीं। हिकु भेण, ये क्या हो रहा है? हिकु भेण हेॾां, जो उनका मुकाबला कर पाए, जो उनका मुकाबला कर पाए। नहीं, आप नहीं कर पाएंगी, ये फिर भी मुझे लग रही है। शोभी भाई, थोड़ा म्यूजिक तो दीजिएगा खुशी के मौके पे। आपके साथ हमारे बस एक दो मिनट आपको नेक्स्ट में बुलाऊंगा। आपके साथ आ जाए, आ जाए, आ जाए, आ जाए, आ जाए। तो हेरा मुझे भेड़, आ जा मेरी बहन, साइड जाइएगा। देखो बाइनर पे खाइए खाना। हाँ, तो भाई ब पेड़ असां सां मौजूद आहिनि। पहिरियां असां इन्हनि खां पुछंदासीं त ही पाण में छा थियनि। माइक खणींदा जल्दी सां राशिद, माइक लेके आइएगा, थोड़ी बात करें इनसे। अदी के नींदा, अदी के। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुझी भेण जो? मुसरत। भेण मुसरत, किथां आया आहियो? कंडियारो खां। तव्हां सां गॾु केरु आहे? मुंहिंजा मुड़सा। तव्हांजो मुड़स आहे जी। भेण मुसरत असां सां गॾु आहे, जेका पंहिंजे मुड़स सां आई आहे। ऐं हेॾा ॾिसो केरु आयो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो मुझी भेण जो? शाहीन। शाहीन, किथां आयो मुझी भेण? कोरंगी से। कोरंगी से। आपके साथ कौन है? बेटी है। आपकी बेटी है। एक पासे ॾांहुं मां धीअ, त ॿिए पासे ॾांहुं ज़ाल मुड़स। अॼु हेॾां मुड़स ख़िदमत कंदो पंहिंजी ज़ाल जी, ऐं हेॾां धीअ ख़िदमत कंदी पंहिंजी माउ जी। भाई ये तो खाते रहेंगे, आपके हाथ होंगे पीछे, मुंह से खाएंगे, लेकिन आपके जो पार्टनर है यहाँ पे हस्बैंड जी, यहाँ पे बेटी जी, आप इनका मुंह उगते रहेंगे 1 मिनट तक, ठीक है? 1 मिनट के अंदर जंहिं भेण सब खां घणो खाधो केक हुन सां गॾु वेंदी ही डिलिशिया जी एलईडी टीवी, डिलिशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंदन फॉर अ मोर ब्यूटीफुल यू। जी सही खड़े हुए हैं जी, ठीक है। आप इस साइड आ जाएं, बहन इस साइड आ जाएं, आप इस साइड से आ जाइएगा। अच्छा, आप आ जाएं यहाँ, आप इस साइड आ जाएं। मेरी बहन आप यहाँ पे आ जाएं और भाई यहाँ पे हो, ठीक है? अब सही है, ठीक है। यहाँ भी सही है, इस साइड ओके जी। मेरी बहन आप इस साइड से आ जाइएगा, आप इस साइड से आ जाएगा, ठीक है? ओके जी। ता पेयर्स पंहिंजी जगह ते आहिनि। इट्स गोइंग टू बी वेरी एक्साइटिंग सेगमेंट। ॾाढो मज़ो ईंदो इन्हनि खे ॾिसी। जश्न आज़ादीअ जे ॾींहुं ॾिसूं था टीवी केरु पाण सां गॾु वेंदो डिलिशिया जी। असां कैमरा जे हिसाब सां तव्हांखे असां बीहारियूं था, मथां जेको ॿुधाईंदा उन हिसाब सां तव्हांजी पोजीशन थींदी, ठीक है? फिर से मेरी बहन वहीं आ जाए, ठीक है? जहाँ से गई वहीं आ गए। स्टार्ट करेंगे, 1 मिनट जो टाइम तव्हांखे ॾींदासीं, फकत 1 मिनट बजाए तालियां तो करें। काउंटडाउन स्टार्ट, 1 2 3 एंड हियर यू स्टार्ट।
3, 2, 1 and stop. इतनी खुशी आजादी की। वाह भाई, खुद भी खाया है, टेबल को भी खिलाया है। हाँ? तो हाणे असां ही केक भी खणंदासीं ऐं हू केक भी खणंदासीं। चले जी, पड़ा है। चलें जी, इस साइड आते हैं। देखिएगा किसने ज्यादा खाया है। इसने ज्यादा खाया है, इसने ज्यादा खाया है। चलें जी, उस साइड भी जाते हैं। होना बेसा कंफर्म कंदासी। डिलीशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंदन फॉर अ मोर ब्यूटीफुल यू। जी, ये वाला, ये वाला। सही कहते हैं, जो दिखता है वो होता नहीं, जो होता है वो दिखता नहीं। मुझी भेण ही तव्हां जो केक ऐं अॼु जी विनर आहे असांजी ही भेण। कॉन्ग्रेचुलेशंस मेरी बहन, आप विन कर चुकी है ही डिलीशिया दी एलईडी टीवी। आ जाए मेरी बहन, आगे आइएगा। माइक भी खणी ईंदा। बाक़ी असांजे रनर अप सां ताज स्पाइसेस जा गिफ्ट्स भी ईंदा। इनको माइक दीजिएगा। अस्सलाम वालेकुम सलाम। मेरी बहन, आज कैसा महसूस हो रहा है? बहुत खुशी महसूस हो रही है। पाकिस्तान मुझे कुछ देकर जा रहा है यार। कहाँ गया, कहाँ माशाल्लाह, 2 दिन से तैयारी कर रही है। सुबह से कुछ नहीं खाया था, तैयारी करके आई थी। माशाल्लाह, थैंक यू वेरी पाकिस्तान मच। की खुशी में। बहुत सारी तालियां। और मेरे साथ कैमरा में कहेंगी डिलीशिया डिलीशिया परफ्यूम परफ्यूम बाय मेडोरा मेडोरा ऑफ लंदन फॉर मोर ब्यूटीफुल यू। थैंक यू। जाते जाते लेके जाएगा मेरी बहन। बहुत सारी तालियां होनी चाहिए बहन के लिए। Congratulations once again। चले जी, हाणे वक्त थियो आहे नंढड़े ब्रेक जो। कहीं नहीं जाना है, छोटा सा ब्रेक है और इसके बाद असा सेगमेंट कंदा से 14 अगस्त के हवाले से आपको यहाँ पे स्पीच देनी है, कुछ भी बात करनी है तो मेरी बहनें भी आ सकती हैं, भाई भी आ सकते हैं। ब्रेक का पो असा स्टार्ट कंदासी पंहिंजो स्पीच वारो सेगमेंट। तो स्पीच तैयार करके रखिएगा। 14 अगस्त के हवाले से बात करनी है, सिंधी में करें, उर्दू में करें, अंग्रेजी में करें, ये आपके ऊपर डिपेंड करता है। ॾिसूं था त तव्हां कहिड़े तरीक़े सां पंहिंजी मोहब्बत जो इज़हार कयो था, स्पीच कयो था। वक्त जो है नंढड़े पितके ब्रेक जो। कहीं नहीं जाना है। तव्हां ॾिसी रहिया आहियो हो जमालो स्पेशल। सिंध जो सब खां वॾो गेम शो, 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 सिंध जो सब खां वॾो गेम शो। Welcome back to हो जमालो आज़ादी स्पेशल। त भाई ब्रेक खां पहिरियां मां अनाउंस कयो त असांजा भेण भाउर जेके स्पीच में हिस्सो वठणु चाहिनि त उन्हनि जे लाइ असांजो सेगमेंट आहे स्पीच वारो। सो केरु अचणु चाहींदो? मेरी बहनों, मेरे भाइयों, 14 अगस्त जे हवाले सां तव्हांखे हिते अची करे ॻाल्हाइणो आहे, कहिड़ी बि लैंग्वेज में, सिंधी में, उर्दू में, इंग्लिश में। चले जी, भेण हथ मथे कयो आहे मेरी बहन। आप आइएगा मेरी बहन जी। रिलायंस पेंट जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे मेक्स योर लाइफ कलरफुल। रिलायंस पेंट्स हिन साइड खां बि ईंदासीं। भाउर बि हिन में पार्टिसिपेट करे सघनि था, भेणियूं बि हिन में पार्टिसिपेट करे सघनि थियूं। 14 अगस्त जे हवाले सां तव्हांखे अची करे कुछ भी ॻाल्हाइणो आहे जी। तव्हां अचणु चाहींदो मुंहिंजा भाउ? चले जी, तालियां होनी चाहिए भाई के लिए। ताड़ियूं थी वञनि।
तव्हां बि ईंदव अचो मुंहिंजा भाउ अचो अचो लास्ट असांखे हिकिड़ी भेण घुरिजे दो भाई आहे तो दो बहनें चाहिए हिकिड़ी भेण अची चुकी आहे हिकिड़ी ॿी भेण असांखे घुरिजे जी केरु अचणु चाहींदो भेणुनि मां केरु अचणु चाहींदो बहनों में से कौन आना चाहेगा जी उस साइड जाऊं वंस अगेन हिन साइड खां वञो 3 पार्टिसिपेंट थी चुका आहिनि 14 अगस्त जे हवाले सां तव्हांखे ॻाल्हाइणो आहे रिलायंस पेंट जो सेगमेंट आहे मेक्स योर लाइफ कलरफुल जी केरु अचणु चाहींदो बहनों में से कोई इशू ना है माइक ता क्लोज कर जो आ जाए मेरी बहन के लिए भी तालियां होनी चाहिए हाणे असां मुकाबलो कंदासीं शुरू आई हिन जा जजिस भी तव्हां आहियो सही से सुनिएगा जेको सुठी स्पीच दींदो उहो ही हूंदो विनर है उन सां गॾु रिलायंस पेंट जो स्पेशल वींदो गिफ्ट चैलेंज स्टार्ट करते हैं आज किथां स्टार्ट कयूं ये न कर अच्छा बजा भाउ जेको न कंदो आहे असां हुनखे पहिरियों फसाईंदा आहियूं ॿुधाए छॾियो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो मुंहिंजे भाउ जो महमूद हुसैन महमूद हुसैन किथां आहियो मुंहिंजा भाउ सकर तव्हां बि सखर खां आया आहियो अच्छा हू उन सां गॾु आया हो छा भला जी जी बिल्कुल भेण सितारा तव्हांजी छा थिए सिस्टर तव्हांजी सिस्टर आहे ओके हू सितारा तव्हां चंड त न आहियो ना महमूद ओके जी चले जी 14 अगस्त जे हिसाब सां तव्हांखे स्पीच करणी आहे जेको दिलि में अचे उहो चवणो आहे ही साम्हूं आहे कैमरा एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ माइक साम्हूं हुजणु घुरिजे अस्सलाम वालेकुम अॼु असां लाइ तमामु वॾो ऐं हिकिड़ो भरपूर ॾींहुं आहे मल्हाइण जो 14 अगस्त 1947 ते असांजो पाकिस्तान आज़ादु थियो हुयो सर सैयद अहमद ख़ान कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना अलामा मोहम्मद इक़बाल जन तमामु वॾियूं कोशिशूं जदोजहद सां पाकिस्तान आज़ादु करायो हुयो ऐं उन्हनि 2 नेशन चूरी कई हुई त पाकिस्तान जा मुस्लमान ऐं इंडिया जा हिंदू गॾु नथा रही सघनि अलॻि अलॻि उन्हनि जा धर्म आहिनि अलॻि अलॻि उन्हनि जूं रस्मूं रवाज आहिनि अलॻि अलॻि उन्हनि जा सोचूं आहिनि अलॻि अलॻि उन्हनि जी रहणी करणी आहे उन हिसाब सां उन्हनि काफ़ी जदोजहद कई ऐं हिते अची पहुता हिन मंज़र ते त असांखे हिकिड़ो मुस्लमान लाइ आज़ादु हिकिड़ो मक़ाम पेश करिणो आहे हिकिड़ो आज़ादु हिकिड़ी हुनखे मुल्क ॾियणो आहे आज़ादु हिकिड़ी क़ौम ॾियणी आहे ऐं उन्हनि पाकिस्तान 14 अगस्त 1947 ते आज़ादु करायो ऐं जंहिंजी ख़ुशी में असां अॼु हिन आज़ादी सां ही वॾो ऐं पुरकशिश जश्न मल्हाए रहिया आहियूं 14 अगस्त 1947 ते वाह भाई जबरदस्त वेरी गुड आउटस्टैंडिंग वाह भाई ही सिर्फ 5 मिनटनि जी तयारी ब्रेक खां पहिरियों तव्हांखे चयमि तव्हां पॉइंट्स माइंड में रखी छॾियूं वेरी गुड अदी तव्हां ईंदा मुंहिंजी भेण अचो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो मुंहिंजी भेण जो मारिया किथां आहियो असां हसन पावर खां ओके जी माइक तव्हांजो क्लोज हुजे योर टाइम स्टार्ट्स नाउ 14 अगस्त असांखे खपे त 14 अगस्त असां ख़ुशियूं मल्हायूं 14 अगस्त असांजो मुल्क आहे 14 अगस्त खे खपे त असां ख़ुशियूं मल्हायूं ऐं हर कंहिंखे चऊं त ख़ुशियूं मल्हायूं असां बि घरु ईअं ई सजायो आहे 14 अगस्त जे हवाले सां घरु वॻो तयारु करे रखियो आहे 14 अगस्त जे लाइ असांखे 14 अगस्त जे लाइ हर तयारी करणी खपे ऐं 14 अगस्त असांखे मज़ो ईंदो आहे ॾाढो 14 अगस्त में घुमंदा आहियूं फिरंदा आहियूं इहो ई ॾींहुं हूंदो आहे 14 अगस्त जो घुमण जो ऐं ॿिए हंधि त वेंदा आहियूं घुमण पर 14 अगस्त पर ॾाढो मज़ो ईंदो आहे ओके जी ओके भेण जे लाइ बि ताड़ियूं थी वञनि रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल नेक्स्ट असांजो अदो आहे अदा तव्हां बि ईंदा वालेकुम सलाम नालो मुंहिंजे भाउ जो थोरो विच ते अची वेंदो नालो मुंहिंजे भाउ जो निसार अहमद किथां आहियो मुंहिंजा भाउ कायदाबाद खां आहियो चले जी सामो कैमरा योर टाइम स्टार्ट्स नाउ माइक क्लोज कजो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वतन चंद पत्थरों का कंकरों का नाम नहीं ये तेरे रूह तेरी जिस्म से इबारत है जेको असां अॼु ॾिणु जेको असां ॾींहुं जेकी सेलिब्रेशन असां हिन वक़्तु मल्हायूं पिया उहा उन ॾींहं जी ख़ुशीअ में आहे जॾहिं बरे सग़ीर जे मुस्लमाननि खे आज़ादी मिली क़ाइद आज़म जी क़यादत में ऐं ॿियनि मुस्लमाननि जी क़ुर्बानी जे नतीजे में जेको असांखे ॾींहुं मिलियो उन ॾींहं खे असां ऐं उन्हनि वॾनि माण्हुनि जी अज़ीम इंसाननि जी अज़ीम रहनुमाउनि जी बदौलत अॼु असां आज़ादी जो साह खणी रहिया आहियूं ऐं पंहिंजे मुल्क में आज़ादीअ सां रही रहिया आहियूं इहे उन्हनि जूं महिरबानियूं आहिनि ऐं उन्हनि जूं ऐं कुदरत जी अता आहे हीउ जेको मुल्क हुयो 14 अगस्त ते मुस्लमाननि जे ख़ासि कर ही
इस्लाम जे नाले ते आयो ऐं कुफ्र जे ख़िलाफ़ हुयो ऐं हमेशह कुफ्र जे ख़िलाफ़ ई रहंदो ऐं कुफ्र सां मुक़ाबिलो रहंदो छो जो असांजे मुल्क जा मुस्लमाननि में ईमानी क़ुवत आहे हमेशह कुफ्र सां लड़ंदा रहिया आहिनि बुराइनि सां लड़ंदा रहिया आहिनि ऐं हमेशह इहे कोशिश में रहंदा छो जो कुफ्र जी ऐं इस्लाम जी हमेशह खां जंग आहे ऐं अज़ल ताईं रहंदी ऐं इहा असांजी बि कोशिशि हूंदी त असां पंहिंजे वतन जी हर मरहले ते हर वक़्त ते हर ॾुखे मरहले में कोशिशि कयूं असां मां हर फ़र्द जी हर ॿार बचे जी पोढ़े जी सभिनी जी इहो फ़र्ज़ु आहे ड्यूटी आहे इहो असांजो कमु आहे त असां पंहिंजे मुल्क जे लाइ ॾींहं राति सोचूं पतोड़ियूं कोशिशूं कयूं ऐं इन जे लाइ सभु कुझु पंहिंजो क़ुर्बान करण जे लाइ हर वक़्तु तयारु हूं त जीअं असांजो मुल्क दुनिया जे अज़ीम मुल्कनि में शामिलु थी ऐं असांजी क़ौम हर मरहले में सुरख़ुरू थिए महिरबानी ओ भाई ओ वेरी गुड आउटस्टैंडिंग ॾाढो सुठो मज़ो अची वियो तव्हांखे ॿुधी लास्ट पार्टिसिपेंट असां सां गॾु आहे रिलायंस पेंट जे ताउन सां मेक्स योर लाइफ कलरफुल अस्सलाम वालेकुम सलाम नालो मुझी भेड़ जो निम्रा कहाँ से आई है मेरी बहन लांडी से आई है जी। चलें जी सामने कैमरा है योर टाइम स्टार्ट्स नाउ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह मौजूद सारिफीन आज मैं 14 अगस्त के हवाले से तकरीर करना चाहती हूँ। अच्छा आप देख के पढ़ रही हैं अच्छा यहाँ पे देखना नहीं है जो आपके दिल में आए वो बोल दे जो दिल में आए वो बोल दे देखना नहीं है ठीक है ये टाइम स्टार्ट्स नाउ पाकिस्तान 14 अगस्त 1947 को आज़ाद हुआ। हमारे बुजुर्गों की काविशों से पाकिस्तान आज़ाद हुआ। सर सैयद अहमद ख़ान का ख्वाब, अल्लामा इकबाल का वादा और कायद आज़म की कोशिशों से पाकिस्तान आज़ाद हुआ। हमें हमारा मुल्क पाकिस्तान हमें इबादत करने के लिए और हमारे ईमान के लिए हमें अलहदा वतन हमें मिला। तो हमें चाहिए कि हम अपने मुल्क का ख्याल रखें और इससे मोहब्बत करें। आई लव पाकिस्तान। ओके जी तालियां मेरी बहन के लिए। यही आजा मेरी बहन कहाँ जा रही है हिते जो अञा फ़ैसिलो न थियो आहे त हाणे ऑडियंस कंदी फ़ैसिलो कंहिंजी स्पीच तव्हांखे लॻी सुठी ऐं कंहिंसां गॾु वेंदो रिलायंस पेंट जो स्पेशल गिफ्ट मेक्स योर लाइफ कलरफुल त मुंहिंजी भेण खां ई असां स्टार्ट कंदासीं। आप आ जाए मेरी बहन जंहिंखे लॻे थो भेण जी सुठी स्पीच हुई। ओके हितां अचो मुंहिंजी भेण आदि तव्हां अचो जंहिंखे लॻे थो भेण जी सुठी स्पीच हुई। ओके अदा तव्हां अचो। ओके अदा तव्हां अचो जिनको लगता है भाई की स्पीच अच्छी थी। अच्छा हिकिड़ो दफ़ो ॿीहर मां ताड़ियूं वॼाईंदुमि मूंखे कंफ्यूजन थी थिए। अदा तव्हां अॻियां अचो जिनको लगता है भाई की स्पीच अच्छी थी। अदा तव्हां अचो जंहिंखे लॻे थो भाउ जी स्पीच सुठी हुई। तो असां ऑडियंस सां गॾु वेंदा आहियूं भाई अॼु जो विनर कांग्रेचुलेशन ऐं ही रिलायंस पेंट जो स्पेशल गिफ्ट वेंदो तव्हां सां गॾु। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। बाक़ी सभिनि सां गॾु माया कॉस्मेटिक्स जा गिफ्ट वेंदा। द सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। थैंक यू वेरी मच थैंक यू। चले जी हिकिड़ी हैप्पी सेल्फी। थैंक यू। त हिते असांजो ही सेगमेंट बि पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते ऐं असां वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ जेको आहे बाउंस द बॉल। चले जी जल्दी सां रेडी कंदा असांजी भेणुनि जे लाइ इहो सेगमेंट आहे बाउंस द बॉल। चलें जी आपको एक बॉल मिलेगी एक छोटी सी टेनिस बैट मिलेगी। आपको बॉल टिप टिप करके लेके जाना पड़ेगा। मैं आपको दिखाता हूँ आपको मैं दिखाता हूँ ये तजुर्बा तव्हांखे मां ॾेखारियां थो डेमो। ॾिसो तव्हांखे कीअं खेॾणो आहे ही सेगमेंट जेको आहे बाउंस द बॉल। असांजी भेणुनि जे लाइ माया कॉस्मेटिक्स जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे माया कॉस्मेटिक्स द सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। तव्हां मुंहिंजूं भेणियूं ॾिसो तव्हांखे छा करिणो आहे। ही बॉल आहे ही तव्हांजे हथ में हूंदो। हिन बॉल खे तव्हां हीअं टिप टिप कंदो ऐं गेट साइड खां वञिणो आहे ऐं हुन ते बॉल जी तरफ़ वञिणो आहे। चले जी चले जी चले जी हीअं हिन तरीक़े सां तव्हांखे बॉल शिफ्ट करणा आहिनि।
1 मिनट जो टाइम तव्हांखे ॾींदासीं जिस बहन ने 1 मिनट में ज्यादा से ज्यादा बॉल शिफ्ट की विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे माया कॉस्मेटिक्स जे ताबुन सां। तो भाई कौन कौन आना चाहेगा इस सेगमेंट में, जरा हाथ ऊपर कीजिएगा। जिन्होंने अभी तक पार्टिसिपेट नहीं किया है अभी तव्हां ईंदा, आप आ जाए मेरी बहन। हेना भी ॾिसो असां हिन सेगमेंट जे लाइ हथ काफ़ी मथे था थियनि ना। माया कॉस्मेटिक्स सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। अच्छा, जिसने अभी तक पार्टिसिपेट नहीं किया, मुझे बहन तव्हां ईंदा, आप आइएगा मेरी बहन। ये बहनों के लिए, ये भाइयों के लिए नहीं है, हाँ बहनों के लिए ये सेगमेंट है। हेना लास्ट भेण के साथ सिलेक्ट कंदासीं, आखिरी भेण सां हेना सिलेक्ट कंदासीं। माशाल्लाह से अच्छा ये पहन के आई हैं आप। हाँ आ जाए मेरी बहन, आप आ जाए आ जाए आ जाए आ जाए आ जाए। तो 3 भेणुनि के साथ सिलेक्ट कयो आहे। 1 मिनट जो असां तव्हांखे टाइम ॾींदासीं। 1 मिनट में ज्यादा से ज्यादा आपको बॉल शिफ्ट करनी है। तो असां शुरू कंदासीं पंहिंजी हिन भेण खां। आ जाए मेरी बहन, ही तव्हांजे हथ में ऐं काइंडली टाइम नोट डाउन कंदा। 1 मिनट जो मां भी कयां तो हितां नोट डाउन। सो साथ में हम काउंट डाउन करेंगे। करें काउंट डाउन स्टार्ट। 1 2 3 एंड हियर यू गो। चलें जी इन साइड पे अच्छी विंदासे। देयर इज नो बॉल इन द बॉल, कोई बॉल ना। नेक्स्ट बहन जी तरफ। मेरी बहन आ जाए, अभी अभी आ जाए। हो सकता है ॿियूं भेणियूं भी तव्हां वांगे एक्सपर्ट हुजनि। हाँ चलें जी मुझी भेण तव्हां भी अचो। आ जाए मेरी बहन, अची वञो पंहिंजी जगह ते। तव्हांखे बि असां 1 मिनट जो टाइम ॾींदासीं। 1 2 3 एंड स्टार्ट। वाह भाई, वेरी गुड। Let's count the balls. He 1 and 2. मुझी भेण बॉल शिफ्ट कया आहिनि। तारियूं थी वञनि भेण जे लाइ। चले जी त असांजी लास्ट पार्टिसिपेंट आहे। 2 खां वधीक तव्हांखे बॉल शिफ्ट करणा आहिनि विन करण जे लाइ। त ऑल द बेस्ट। मां पंहिंजी भेण खे चवंदुसि तव्हांखे बि 1 मिनट जो टाइम ॾींदासीं। सो 1 2 3 and here you go. तो फिर बाहर बाहर टिप्पो खा दो।
नहीं बोल रहे मुझे बहन कांग्रेचुलेशंस तमाम वाजे साथ इन सेगमेंट जा विनर जेको माया कॉस्मेटिक्स से इतावन सा अही माया जो स्पेशल गिफ्ट थियो तमा जो द सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया थैंक यू वेरी मच यू प्लेड वेरी वेल मेरी बहन बहुत अच्छा एक मिनट मेरी बहन माइक दीजिएगा मुझे माइक दीजिएगा मैंने बात नहीं की मेरी बहन से अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नालो मुझे बहन जो सानिया सानिया कहाँ से आई मेरी बहन शाह फैसल आज कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है स्पोर्ट्स वगैरह के हिसाब से आप खेलती हैं क्या नहीं फर्स्ट टाइम बस देखती रहती हूँ अच्छा देखती रहती है फर्स्ट टाइम प्ले किया यू प्लेड वेरी वेल तो you. अब मुझे अच्छा सामने कैमरे में देख के मेरे साथ बोलना है माया कॉस्मेटिक्स माया कॉस्मेटिक्स द सीक्रेट of beauty is Maya. Thank you very much congratulations बहुत सारी तालियां होनी चाहिए भेण जे लाए ऐं हिते असांजो ही सेगमेंट पहुंचे तो पंहिंजी पुॼाणी ते इन सां गॾोगॾु असां वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट जी तरफ हाँ तो एक काम करते हैं भाउरनि जो असां सेगमेंट न कयो काफ़ी टाइम खां त भाउरनि जी तरफ़ असां अची वेंदासीं अच्छा सेगमेंट आहे समझियो कहिड़ो सेगमेंट आहे कहिड़ो सेगमेंट आहे बिल्कुल भंगड़े जो सेगमेंट आहे भंगड़ो सेगमेंट आहे रिलायंस पेंट जे ताउन सां मेक्स योर लाइफ कलरफुल अचो मुंहिंजा भाउ आ जाए मेरे भाइयों के लिए अदा तव्हां बि अचो अच्छा कोने में इस भाई के लिए आ जाए मेरे भाई आ जाए तालियां आ जाए इन साइड ना वेलंदासीं असां हिन में असां भाउरनि खे सिलेक्ट कंदासीं पंहिंजे हिन भंगड़े वारे सेगमेंट जे लाइ रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल कौन केर हीअ तो अचो मुंहिंजा भाउ अचो तालियां होनी चाहिए भाई के लिए खुद लेके आता हूँ इनको आ जाए मेरे भाई थैंक यू अचो चले जी भावरनि के साथ सिलेक्ट कयो आहे अच्छा हीअ दो भी ना अची वियो ॿियो कोई अचणु चाहींदो पोइ मूंखे न चइजो त मूंखे छो न घुराए जी मूंखे न चइजो पोइ त मूंखे न घुराए ये छोटा बच्चा ये नहीं ही हिस्सो नथो वठी सघे कॉम्पिटिशन में लास्ट टाइम मां तव्हांखे चवंदुमि मेरे भाई आप आइएगा अचो रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल और आप भी आना चाहते हैं तो हाथ तो ऊपर करें चले जी तो असां भाउरनि के सिलेक्ट करे छॾियो आहे भंगड़े जो सेगमेंट आहे और मेरी प्यारी प्यारी ऑडियंस जिसने आपको अच्छा एंटरटेन किया उन्हनि जे लाइ वॼंदियूं ताड़ियूं ऐं उहो ई थींदो विनर असांजे हिन रिलायंस पेंट जे लाइ और शोभी भाई आज भंगड़ा भी ऐसा बजाइएगा जिसमें मिली नगमा भी हो कोई आज आपको हमने इम्तिहान में डाल दिया बड़े इम्तिहान में शोभी भाई जल्दी से सेट कीजिएगा ठीक है चले जी तब भंगड़ो रेडी थी चुको है हिन पार्टिसिपेंट्स भी रेडी आहिन असां हिन भाग खां शुरू कंदासीं आजा मेरे लाल गाड़ो थी आयो आहे न अॼु हितां कुर्ता भी लाल पहनाए है भी लाल अॼु ॾिसूं था त डांस कहिड़ी थो ॾेखारे असांखे सो 1 2 3 एंड म्यूजिक वाह भाई नई किस्म जी डांस इजाद थी है विच में देखो हीअं कहने लगो बैट बॉल तो खेले शोभी भाई हम कोशिश करेंगे कि पाकिस्तान के चारों सूबों का म्यूजिक बजाएंगे ठीक है अब हम सिंध का बजाएंगे सिंध जो असां जेको आहे त भंगड़ो वजाईंदासीं सिंध जो म्यूजिक वजाईंदासीं
ओके जी तो रेडी है मुझे बा रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल 1 2 3 एंड गो तालियां होनी चाहिए मेरे प्यारे भाइयों ओके जी पूरी डांस में जेको आहे त कंध टेढ़ो मुझे भाउ जो हाँ डांस में मसलो या कंध में मसलो आहे अरे पाण में मसलो आहे बी रिलैक्स पाण में आयूं त हाणे जेको आहे त शोभी भाई पाकिस्तान का खूबसूरत सूबा बलोचिस्तान जो असां जेको आहे त हाणे म्यूजिक प्ले कंदासीं नेक्स्ट बार असांजो तव्हां अचो मुंहिंजा भाउ हिन में मूंखे लगे थी उहा कला हिन जे अंदर कुछ आहे अज कुछ बम फाटण वारो आहे मूंखे लगे तो रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल 1 2 3 एंड म्यूजिक भाई वाह हिन जे ठुमकन में हुआ गाल लगी मूंखे हाणे असां जेको आहे त पाकिस्तान जे खूबसूरत सूबे पंजाब जो म्यूजिक शोभ भाई खे चवंदासीं त वॼाइनि ऐं कंहिंखे घुरायूं पंजाब जे म्यूजिक ते भाउ थो अचे डांस करण रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल शोभी भाई तैयार हो गया भंगड़ा पंजाबी भंगड़ा 1 2 3 on music एक मिनट अच्छा ये जो आपने ये कुछ शीला वाला किया ना वो मुझे करके दिखाए कैसे किया फिर हाय 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 शोभी भाई अब आपके इलाके का गिलगित बल्तिस्तान तहां जे इलाके जो हाणे म्यूजिक खूबसूरत रीजन हाँ तो तव्हां खे घुरायूं था न तव्हां खे तो घुरायूं था बिल्कुल तव्हांखे घुरायूं था तॾहिं त तव्हांजे लाइ म्यूज़िक असां इहो वॼायो आहे ठीकु आहे शुरू कयूं रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल 1 2 3 and here you go बहुत सारी तालियां होनी चाहिए बस डन थी वो पार्टिसिपेंट्स पूरा थिया अच्छा अब एक काम करेंगे
छो जो खैबर पख्तूनख्वा रहिजी वियो आहे असा उन जो म्यूजिक प्ले कंदासीं उस पर सब डांस करेंगे आप ठीक है पांचों आ जाए ये भी ऑडियंस नोट करे आ जाए सब आ जाए खैबर पख्तूनख्वा जो साणे म्यूजिक प्ले कंदासीं सब पार्टिसिपेंट्स गोल दायरो ठाए करे इन ते डांस कंदा जी शोभी भाई म्यूजिक What a performance! असांजे शो जी जेको आहे त खूबसूरती ही आहे जो तव्हांखे मिनी पाकिस्तान नज़र आयो हूंदो पाकिस्तान जा सब रंग तव्हांखे मिलिया अॼु ऐं हाणे असांजी ऑडियंस कंदी फ़ैसिलो त कंहिं तव्हांखे कयो एंटरटेन किसकी परफॉर्मेंस ने आपको जो है खुश कर दिया तो मुझे भा का स्टार्ट करना से अचो मुझे भा जिनको लगता है भाई ने अच्छा डांस किया ओके हिताची वञो मुझा भा यहाँ आ जाए तव्हां अचो मुझा भा जंहिंखे लगे तो भा सुठी डांस कई ओके अदा तव्हां वेही सघो था छो जो हिन ते वधीक ताड़ियूं वॻियूं आहिनि थैंक यू अदा तव्हां अचो मुझा भा जंहिंखे लगे तो भा सुठो डांस कयो अच्छा एसबीजी जींस पायूं आहिनि जेके जेके असांजा कंटेस्टेंट वञनि था सबको एसबीजी जींस दीजिएगा पाकिस्तान नंबर 1 जींस इससे पहले कौन गए थे उस भाई को भी एसबीजी जींस दीजिएगा पाकिस्तान नंबर 1 जींस चले जी तमाम अच्छा मुझे भा आप पाइएगा मेरे भाई जिनको लगता है भाई ने अच्छा डांस किया ओके तमाम संगत भी एसबीजी जींस विंदी पाकिस्तान नंबर 1 जींस आप आए मेरे भाई Results are clear. तव्हां सां गॾु वेंदी SBG जींस थैंक यू वेरी मच ऐं ही भाई अॼु जो विनर त रिलायंस जा ही स्पेशल गिफ्ट वेंदा तव्हां सां गॾु रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल थैंक यू वेरी मच ऐं हिन सां गॾोगॾु वक़्तु आहे नंढड़े पितकड़े ब्रेक जो कहीं नहीं जाना अञा त काफ़ी सारा सेगमेंट्स बाक़ी आहिनि केॾा न वञिणो आहे शो जो नालो आहे होश जमालो तव्हां ॾिसी रहिया होश जमालो आज़ादी स्पेशल सिंध जो सब खां वॾो गेम शो 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 Welcome back to Ho Jamaalo Azadi Special. आई यकीनन आज जे ॾींहं खे तव्हां सेलिब्रेट करे रहिया हूंदा ऐं पंहिंजे घरनि खे ज़रूरु सजायो हूंदो ऐं ख़ासि करे हिन ॾींहं ते राति असां त स्पेशली ॿाहिरि निकिरंदा आहियूं ऐं शहर खे बि विज़िट कंदा आहियूं ऐं शहर में तव्हांखे जेको आहे हज़ारनि जी तादाद में माण्हू मिलंदा सो असां त सेलिब्रेट करे रहिया आहियूं उन सां गॾोगॾु तव्हां बि घर में बि सेलिब्रेट करे रहिया हूंदा उन सां गॾोगॾु जेको आहे त असां जे शो खे बि इंजॉय कंदा हूंदा काफ़ी सारियूं रैलियूं बि जेको आहे त ॿाहिरि निकितल आहिनि ऐं पंहिंजे जेको आहे त वतन जी मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि हाणे असां ॻाल्हाईंदासीं पर नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं पर उन खां पहिरियां स्पेशल अनाउंसमेंट आहे असां सां गॾु स्पेशल गेस्ट मौजूदु आहिनि अॼु तमामु बहितरीन सिंगर आहिनि तव्हां उन्हनि खे डिफरेंट चैनल्स से ॾिठो हूंदो ऐं लर्न सिंगर आहिनि बाबा सिखिया वारा सिंगर आहिनि असां पाण उन्हनि जा फैन आहियूं
हूँ तो असां उन्हनि खां सिंधी गीत ॿुधंदा रहंदा आहियूं, पर अॼु असां उन्हनि खे फरमाइश कई त तव्हां असांखे मिली नग़मो ॿुधाईंदा त तव्हां जीअं इमोजी भरपूर ताड़ियुनि में सां वेलकम कंदासीं जिनसार समो खे। जिनसार जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि, बहुत सारी ताड़ियां। अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरियां त तव्हांखे जश्न आज़ादी मुबारक। तव्हांखे बि जश्न आज़ादी जूं मुबारकूं हुजनि, पर मुंहिंजे पूरे पाकिस्तान में जेके रहंदड़ पाकिस्तान जा भाउर भेनरूं हाज़रीन त ठहियो, पर जेके नाज़रीन आहिनि उन्हनि खे बि 14 अगस्त जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। पाकिस्तान जिंदाबाद। त अॼु असांखे कहिड़ो मिली नग़मो पिया ॿुधायो? सरप्राइज़ आहे, सरप्राइज़ आहे, सरप्राइज़ आहे। ऐं उम्मीद आहे सभिनी खे पसंदि ईंदो, पर तव्हां सभिनी जूं ताड़ियूं ॿुधाईंदियूं, छो त असां पाकिस्तान जे लाइ इन खां वधीक का ख़ुशी जो ॾींहुं थी नथो सघे। थैंक यू। स्केल दे दें 7वां। थैंक यू। आहा गॾिजी करे जियो। तेरा पाकिस्तान है ये मेरा पाकिस्तान है, तेरा पाकिस्तान है ये मेरा पाकिस्तान है। इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है, और इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान। तेरा पाकिस्तान है ये मेरा पाकिस्तान है, तेरा पाकिस्तान है ये मेरा पाकिस्तान है। इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है, और इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है। सभई मिली करे ताड़ी वजाइंदो, ॾाढो सुठो लॻंदो। आहा इसकी बुनियादों में है तेरा लहू मेरा लहू, इसकी बुनियादों में है तेरा लहू मेरा लहू, तेरा लहू मेरा। इससे तेरी आबरू है, इससे मेरी आबरू, इससे तेरी आबरू है, इससे मेरी आबरू है, इससे मेरी आबरू है, इससे मेरी आबरू। इससे तेरा नाम है, इससे मेरी पहचान, इससे तेरा नाम है, इससे मेरी पहचान है। तुझ पे दिल कुर्बान है, और तुझ पे मिली करे, तुझ पे दिल कुर्बान है, और तुझ पे ये दिल कुर्बान। गढ़जी करे पाकिस्तान। एक दयारे नूरो लिखत वादिये मेहरान, नूर आँखों का मेरे खाके बलूचिस्तान है। एक दयारे नूरो लिखत वादिये मेहरान है, वादिये मेहरान है। नूर आँखों का मेरे खाके बलूचिस्तान है, खाके बलूचिस्तान है। दिल है सरहद की ज़मीं पंजाब जिस्मो जान है, दिल है सरहद की ज़मीं पंजाब जिस्मो जान है। इस पे दिल कुर्बान है, और जान भी कुर्बान है, इस पे दिल कुर्बान, और जान भी कुर्बान है। तेरा पाकिस्तान है ये मेरा पाकिस्तान है, तेरा पाकिस्तान है ये मेरा दिलस्तान है। इस पे दिल कुर्बान, और जान भी कुर्बान है, इस पे दिल कुर्बान, इस पे जान
भी कुर्बान है। मेरे कायद की जागती हुई तस्वीर है, ये मेरे कायद की जीती जागती तस्वीर है। शायर मशरक़ के ख्वाबों की हंसी ताबीर, ख्वाबों की हंसी ताबीर है, ख्वाबों की हंसी ताबीर है। ये वतन प्यारा हमारा ईमान है, ये वतन प्यारा सरमाया ईमान है। इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान, ओ इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान। प्यारा पाकिस्तान, प्यारा पाकिस्तान है, ओ मेरा पाकिस्तान है, मेरा पाकिस्तान है, ये प्यारा पाकिस्तान है। इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान, ओ इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान, ओ इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान, ओ इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान, ओ इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान, ओ इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान, ओ इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान। सारी ताड़ी थी वजन दिनसार जे लाए। ओ भाई मज़ो अची वियो। तेरा पाकिस्तान है, ये मेरा पाकिस्तान है, इस पे ये हम सबका पाकिस्तान, ये हम सबका पाकिस्तान। वैसे आज असांजो सेट कीअं पे लगे ॾिसो, ॾाढी ख़ुशी बि थिए। ऐं ही जेको ही जेका ऑडियंस जेका अॼु असांजे हिन प्रोग्राम में आयल आहे, ऐं स्पेशली जन महसूस करायो आहे त ईद जूं ख़ुशियूं त कंदा आहियूं, पर असां पंहिंजे पाकिस्तान जूं ख़ुशियूं बि ईअं मल्हाईंदा आहियूं। हिननि बि साबित कयो आहे, KTN वारनि बि साबित कयो आहे हिन सेट सां गॾिजी करे। वाह भाई, so thank you very much जिनसार भा for Thank coming। you। अच्छा विंदे विंदे हिकिड़ो नारो त ज़रूर, पाकिस्तान। थैंक यू। ऐं तव्हां सां गॾु जेको आहे त रिलायंस पेंट जो गिफ्ट वेंदो, हुन सां गॾोगॾु माया कॉस्मेटिक तव्हां सां गॾु वेंदो, मोगलिया तव्हां सां गॾु वेंदो, गोल्डन निम्को तव्हां सां गॾु वेंदो, बटर एंड ब्रेड तव्हां सां गॾु वेंदो, ताज स्पाइसिस तव्हां सां गॾु वेंदो जी, सभु गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदा। इवन SB जी जीन्स भी तव्हां सां गॾु वेंदी। सो थैंक यू वेरी मच इन गिफ्ट ॾियण जे लाइ वरी पाकिस्तान। थैंक यू, थैंक यू। त परफॉर्मेंस त थी वई, ऐं हाणे असां नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं, जेको असांजी भेण जो मोस्ट फेवरेट सेगमेंट आहे। एनी गेसेस? बिल्कुल म्यूजिकल चेयर जो सेगमेंट आहे, जेको आहे मिड टाउन जे ताउन सां मिड टाउन ख्वाब नहीं हकीकत। ऐं असां वटि मिड टाउन जी भाई वॉशिंग मशीन आहे। तो किसको जीतनी है वॉशिंग मशीन? जरा हाथ ऊपर कीजिएगा। म्यूजिकल चेयर हाथ ऊपर कीजिएगा। वॉशिंग मशीन केड़ा वही, केड़ा वही वॉशिंग मशीन ही आहे मिड टाउन जी वॉशिंग मशीन। मिड टाउन ख्वाब नहीं हकीकत। मिड टाउन सुपर लग्जरी अपार्टमेंट्स एंड शॉपिंग मॉल, मेन एमेजिना रोड कराची। पहले से आबाद प्रोजेक्ट में 4 और 5 कमरों के तैयार अपार्टमेंट्स मार्केट की मौजूदा कीमत से 60% कम। फौरी अदायगी, फौरी कब्जा, ख्वाब नहीं हकीकत। मिड टाउन सुपर लग्जरी अपार्टमेंट। त मिड टाउन के ताउन से असांजो ही सेगमेंट है, असां पंहिंजी भेण के सिलेक्ट कंदासीं। हमारे पास है वॉशिंग मशीन। जिसने अभी तक परफॉर्म नहीं किया वो आके परफॉर्म करेंगे। जो अभी तक नहीं आए, जेके ना आया आहिनि, तव्हां ना आया आहियो, अचो मुझी भेण, तव्हां अचो। जेके जेके ना आया आहिनि, तव्हां अचो मुझी भेण, आप आ जाए मेरी बहन। और अदी तव्हां अचो, आप आ जाए मेरी बहन। ना भी वेंदासीं ऐं भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ, जेको आहे म्यूजिकल चेयर मिड टाउन जे ताउन सां। अदी तव्हां भी ईंदा। ऐं जो नहीं आया अभी तक, जो नहीं आए अभी तक नहीं आए किसी भी गेम में, कसम उठाएं। आ जाए आ जाए आ जाए आ जाए।
अदी तमाम भी इंदा और अदी तमाम बेचो चलें जी बहनों को मैंने सिलेक्ट कर लिया है आ जाए मेरी बहनों जेके जेके मां सिलेक्ट कयो आहे उहे बहनियों ईंदियों ऐं परफॉर्म कंदियों मिड टाउन जे टाउन साहब को हालांकि मैंने नहीं बुलाया था आप खुद आ गई हैं चलें जी आ गई हैं तो अब कंटिन्यू करेंगे आपके साथ 1 2 3 4 5 6 7 सब बहनियों थी वयूं एकड़ी बहन अचे थी जेके मां नहीं आपको नहीं उनको मैंने सिलेक्ट किया है मेरी बहन को आपको नेक्स्ट में देख लेंगे अभी बैठे ये इन बहन को मैंने सिलेक्ट किया था आ जाए मेरी बहन चले जी द मिड टाउन जो असांजो ही सेगमेंट आहे जंहिंमें आहे वॉशिंग मशीन शोभी भाई आज कोई अच्छा सा मिली नगमे की म्यूजिक बजाइएगा म्यूजिकल चेयर में जो आज आज़ादी जो ॾींहुं आहे जश्न आज़ादी जो ॾींहुं आहे स्टार्ट करे मेरी बहन अच्छा रूल्स बुधाए छड़िया तव्हांखे ख़बर होंगी पोइ भी बुधाए छड़िया चेयर को टच नहीं करना है रिवर्स नहीं आना है बीच में से नहीं आना है अगर आपने क्रॉस कर लिया है तो ऐसे नहीं आएंगी गोल घूम के फिर बैठना है ठीक है ओके स्टार्ट कयूं एक दफा बजाए तालियां तो करें स्टार्ट 1 2 3 and here you go थैंक यू वेरी मच तमाम सब वही सको था और जो बहनें चली गई उनको निजवा के हैम्पर्स दीजिएगा राशिद जल्दी से सब इन बहनों सागर निजवा जो गिफ्ट हैम्पर विंदो इनके साथ भी जाएगा और मेरी उन बहन के साथ भी निजवा जो हैम्पर विंदो बाकी बच्चों आइन 1 2 3 4 आई 5 बहनियों सां गेट एंड चैलेंज यू ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू शोभी भाई म्यूजिक नहीं यहाँ से नहीं जो यहाँ से आएगा पहले जो यहाँ से पहले घूम के आएगा ओ मेरी बहन वहां से आती तो आप बैठ लेती चलें जी ही निजवा इंटरनेशनल जो तहां सां भी गिफ्ट वेंदो बाकी बच्चों 4 भेणियों मिड टाउन ख्वाब नहीं हकीकत म्यूजिक तव्हां सां गॾु बि निजवा जो गिफ्ट ॾींदो निजवा इंटरनेशनल बाकी बच्चों साथ थे भेड़ियों मिड टाउन ख्वाब नहीं हकीकत 1 2 3 एंड म्यूजिक ओ तव्हां सां गॾु बि निजवा इंटरनेशनल जो गिफ्ट ॾींदो बाकी बच्चों सां ॿ फाइनलिस्ट इन्हनि मां हिकिड़ी काई भेण हूंदी खुश नसीब जैसा मिड टाउन जी वेंदी वॉशिंग मशीन तो स्टार्ट करते शोभी भाई म्यूजिक तालियां बजाइए बहनों के लिए निस्वा भी वेंदो माया कॉस्मेटिक भी इनन सां गॾु वेंदो इनको दीजिएगा जल्दी से सीक्रेट ऑफ ब्यूटीज माया और ये बहन है आज की विनर तो मेरी बहन बहुत बहुत मुबारक हो आज कैसा लग रहा है बहुत खुशी हो रही है जी बहुत खुशी हो रही है बहुत आपके साथ कौन कौन है आज सिस्टर आई है आपकी सिस्टर आई हैं और आपकी सिस्टर्स को आपकी कजन्स को सबको बहुत बहुत मुबारक
आपकी कजन ने, आपकी सिस्टर ने वॉशिंग मशीन जीत ली है, वो भी मिड टाउन की। मिड टाउन ख्वाब नहीं हकीकत। बहुत बहुत मुबारक मेरी बहन। अच्छा तो मुझे बताएं कौन कौन जाएगा ये अपार्टमेंट बुक करवाने? और आप लोग घर बैठे भी अपार्टमेंट बुक करवा सकते हैं। मिड टाउन ख्वाब नहीं हकीकत। चलें जी, थैंक यू वेरी मच। बहुत सारी बहनों के लिए, बहन के लिए तालियां होनी चाहिए। वॉशिंग मशीन की तमाजी दिखाए मिड टाउन जी, थैंक यू वेरी मच। ऐं हाणे असां नेक्स्ट सेगमेंट की तरफ हलूं था। सेगमेंट कर लेते हैं नेक्स्ट जी। नेक्स्ट सेगमेंट कंदासीं ऐं भाउरनि जो सेगमेंट आहे घूम चरखड़ा। नेक्स्ट कर लेना वो, नेक्स्ट जी जी राशिद रख लें। घूम चरखड़ा जो सेगमेंट है, घूम चरखड़ा पहले सिलेक्ट कर लें। घूम चरखड़ा जे लाइ असां के पार्टिसिपेंट्स घुर्जनि। मुंहिंजा भाउ तव्हां ईंदा और तव्हां भी ईंदा ऐं हिकिड़ो हेॾां भाउ सिलेक्ट कंदासीं। 3 भाउर असांखे घुर्जनि। घूम चरखड़ा जो सेगमेंट रिलायंस पेंट जे ताबुन सां है। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। अच्छा आप दोनों में से कोई एक आ जाए, पीछे जो 2 हैं कोई एक आ जाए, कोई एक आप आ जाए, आप आ जाए, आप आ जाए, आप आ जाए, कोई एक। चलें जी, डन डना डन डन। 3 भाउरनि के साथ सिलेक्ट करे छॾियोसीं पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे म्यूजिकल चेयर। 3 भाई चाहिए थे जी, आ जाए। घूम चरखड़ा जे सेगमेंट जे लाइ 3 भाउर अची चुका आहिनि। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। चलें जी मेरे भाई, ही आहे डंडो, तव्हांखे करणो छा आहे? अच राशिद, जंहिंखे ख़बर न आहे उन्हनि खे डेबो ॾेखारे। ही डंडो ज़मीन ते तव्हांजो मथो हूंदो डंडे ते। जैसे मैं गो बोलूंगा तव्हांखे लॻाइणा आहिनि 4 चक्कर। गो 2 3 गो। और साइड वञणो आहे, हुतां बॉल खणणो आहे, बॉल खणी ॿिए बास्केट में विझणो आहे, फिर से बीच में आना है, 4 चक्कर लगाने, बॉल उठानी है, दूसरे बास्केट में डालनी है। 1 मिनट तक आपको इसे करते रहना है। 1 मिनट के अंदर जिस भाई ने ज्यादा से ज्यादा बॉल शिफ्ट कर ली विल बी द विनर इन सेगमेंट जो आहे रिलायंस पेंट जे ताउन सां। शोभी भाई कोई मिली नगमो अज वजाईंदा, छो जो अज आजादी जो ॾींहुं आहे। ठीक है शोभी भाई, अभी भी कोई अच्छा सा मिली नगमे जैसा म्यूजिक बजाईंदासीं ऐं मां पंहिंजे हिन भाउ खां स्टार्ट कंदुमि। 1 मिनट जो टाइम तव्हां वटि आहे। काइंडली टाइम नोट डाउन कंदा, 1 मिनट का टाइम नोट डाउन कीजिएगा। हाँ हाँ हाँ, ही डंडो हिन ते, मथो हिन ते। अच्छा जिस ताईं जब तक मैं गो ना बोलूं आपको वहां नहीं जाना, ठीक है? बहुत से पार्टिसिपेंट से कंफ्यूजन कर देते हैं, मिस्टेक करते हैं, नहीं करनी है। तो स्टार्ट करना से पेंजो ही रिलायंस पेंट जो सेगमेंट मेक्स योर लाइफ कलरफुल। 1 2 3 and here you go, start। 1 2 3 go 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 go। अरे परे 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 परे, जल्दी 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 20 सेकंड अरे परे 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 परे, जल्दी 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 जल्दी, टाइम घट है वो काम ना सकते। 10 9 जल्दी जल्दी 8 और 7 6 5 4 3 2 go 1 and stop। So let's count the balls। Reliance Paints 1, Reliance Paints 2। सब भाबा बॉल्स शिफ्ट किया है। नॉट बैड, नॉट बैड। तालियां होनी चाहिए भाई के लिए। अदा तमाम अच्छो, आ जाए मेरे भाई। कुछ ना है, कुछ ना है, कुछ ना है। जबरदस्त हो जाबा। हिम्मत मर्दा ते मदद खुदा, हिम्मत कर दो सिर्फ। हाँ ठीक है, डंडो पंहिंजी जगह ते मुजाबा। 1 2 3 and here you go।
परे 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 अरे परे 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 4 सेकंड पूरा 4 सेकंड पूरा 4 सेकंड जल्दी 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 मत छोड़ना लेते मत छोड़ना लेते 40 सेकंड की टाइम मत छोड़ना लेते मत छोड़ना लेते go 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 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop. Reliance Paints 1 and Reliance Paints 2. त तव्हां बि ॿ बॉल शिफ्ट कया आहिनि तव्हां बि होॾां अची वञो हाणे ताईं ॿिन्हिनि भाउरनि जे विच में टाई थी चुको आहे टियों भाउ असां गॾु आहे ऑल द बेस्ट टू यू ॿिनि खां वधीक बॉल शिफ्ट करणा आहिनि अगरि आपने 3 बॉल शिफ्ट कर लिए त विनर तव्हां आहियो ठीकु आहे स्टार्ट कंदासीं 1 2 3 and here you go 1 2 3 go वाह भाई वाह तालियां होनी चाहिए इस लड़के के लिए जल्दी 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 go अरे परे 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 जल्दी 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 आखिरी बॉल शिफ्ट करवाए ताकि 1 2 3 go 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 अरे परे 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 वधिक बॉल्स ही नीड ना है स्टॉप 3 बॉल शिफ्ट हो चुके हैं बहुत सारी तालियां भाई के लिए तव्हां थी चुका आहियो विनर उन खां पहिरियां वरी बि मां काउंट करे छॾियां ही Reliance Paints 1 Reliance Paints 2 and Reliance Paints 3 थैंक यू वेरी मच आप दोनों भाई तव्हां सां गॾु ताज जा गिफ्ट्स वेंदा ऐं भाउ आहे अॼु जो विनर आपके साथ वेंदा ही गिफ्ट Reliance Paints makes your life colorful थैंक यू वेरी मच बहुत सारी तालियां भाउ जे लाइ ऐं हाणे असांजा सेगमेंट्स पहुता आहिनि ऐं असांजो जेको आहे त सेगमेंट हाणे पहुतो आहे पंहिंजी पुॼाणी ते सभु सेगमेंट ते पहुची आहे पंहिंजी पुॼाणी ते ऐं गिफ्ट्स आहिनि जेके असां डिस्ट्रीब्यूट कंदासीं चले जी बटर एंड ब्रेड जा गिफ्ट्स असां सां गॾु आहिनि बटर एंड ब्रेड बटर एंड ब्रेड बटर इज बेटर देन अदर्स बटर इज बेटर देन अदर्स मेरे भाई आपके लिए butter is better than others butter is better than others butter and bread जा साथ गिफ्ट आए butter and bread जिनको नहीं मिले butter and bread इस साइड आ जाए इस साइड हेडा बेचो butter and bread butter is better than others butter is better than others अदा जिलाए तव्हां जिलाए ही butter and bread जो गिफ्ट आहे अदा तव्हां सां गॾु वेंदो ही मोगलिया ही ननेड़े जिलाए सब नहीं ऐसे नहीं उस साइड चले बच्चों को अपनी जगह बिठाएं ऐसे में नहीं दूंगा ऐसे नहीं बच्चे अपनी जगह जो अपनी जगह बैठेगा मैं उनको दूंगा अपनी जगह अगर बच्चों ने नहीं अपनी जगह अपनी इस छोटे बच्चे के लिए ये आपके लिए मोगलिया नेम को थोड़ा सा नमकीन हो जाए मोगलिया नेम को थोड़ा सा नमकीन हो जाए ये साथ गोल्डन नेम को जा गिफ्ट गड़ाने साइड आ जाते हैं गोल्डन नेम को ये इस बच्ची के लिए गोल्डन नेम को इनके लिए हाँ चले जी आपके लिए गोल्डन नेम को बच्चे अपनी जगह बच्चे अपनी जगह आ जाए उस साइड आ जाए गोल्डन नेम को ही तव्हां जे लाइ गोल्डन नेम को ही तव्हां जे लाइ गोल्डन नेम को तव्हां जे लाइ ही नहीं ये इनके लिए बच्चे अपनी जगह अब बच्चों के लिए नहीं ये बड़ों के लिए ताज स्पाइसेस जायका कुदरत का सलीका आपका मसाला ताज का ही तव्हां जे लाइ जल्दी सां ॾींदा हुन साइड ताज स्पाइस सां गॾु आहे ताज स्पाइसेस जायका कुदरत का सलीका आपका मसाला ताज का अंकल आपके लिए अंकल जे लाइ अम्मा तव्हां जे लाइ
ये आपके लिए मेरी बहन, आपके लिए ताज स्पाइसेस अपनी अपनी जगह। नहीं 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 नहीं, बच्चों के लिए नहीं है। बच्चे क्या करेंगे, मैं वरना उस साइड चला जाऊंगा, उस साइड चला जाऊंगा मैं। ही तमाम दिलाए, ही तमाम दिलाए, ही तमाम दिलाए, चलें जी, ही तमाम दिलाए। और ये आपके लिए ताज स्पाइसेस, ही तमाम दिलाए, ताज स्पाइसेस। नहीं 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 नहीं, ताज स्पाइसेस। अच्छा, इस बच्चे को बिठाइएगा, इस बच्चे को बिठाइएगा, मैंने आपको दिया है, आपको दिया है, इनको बिठाइएगा। ताज स्पाइसेस, ताज स्पाइसेस मेरी बहन आपके लिए। ताज निस्वा इंटरनेशनल, निस्वा 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 इंटरनेशनल, निस्वा निस्वा। छोड़े छोड़े छोड़े, मुझे उस साइड जाने दें। निस्वा जासावटाइन गिफ्ट, ये दीजिएगा मुझे निस्वा। अल्लाह तमाम दिलाए जिन जिन को नहीं मिला। माया कॉस्मेटिक्स, द सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया, द सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। मैं इनको दे रहा था, इनको दे रहा था। पुट छा कंदो, ही तव्हां जे लाइ आहे, ही तव्हां जे लाइ, तव्हां जो हक़ आहे खूबसूरत लगन। अदी तव्हां जे लाइ सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। अदी ही तव्हां जे लाइ मेरी बहन, ये आपके लिए SBG जीन्स असां गॾु आहे, पाकिस्तान नंबर 1 जीन्स। ये बच्चों के लिए नहीं, बड़ों के लिए SBG जीन्स। ये पीछे जो भाई बैठे, नहीं 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 नहीं, मुझे पीछे जाने दे मेरे भाई, आपके लिए ये SBG जीन्स, SBG जीन्स, SBG जीन्स तव्हां जे लाइ। SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स। उस साइड चलें, ही टोपी वारो जेको भाई, सिंधी टोपी वारो भा। SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स। अचो, अच्छा ये भाई 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 भाई, इस भाई के लिए नहीं, आपके लिए नहीं, ये इन भाई के लिए। SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स, SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स। मोगलिया असा सगर हैं, मोगलिया ने इनको थोड़ा सा नमकीन हो जाए, ये बच्चों को दे दें। चलें जी, बच्चे बहुत आगे आ रहे हैं। तसा पंहिंजो शो जो कहीं तमाम पंहिंजो है, पंहिंजनि जो ख्याल रखियो, इन ॾींहं खे सेलिब्रेट सां भरपूर तरीक़े सां सेलिब्रेट करणो आहे। पंहिंजनि जो ख्याल रखंदा, पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु पढ़ाइजो, छो जो पढ़ंदासीं त अॻिते वधंदासीं। आज़ादी वधायो प्रोग्राम जो नालो छा आहे? हो जमालो। सिंध जो सभ खां वॾो गेम शो, सिंध जो सभ खां वॾो गेम शो।